अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां कलसूम किचन मां तव्हां सां गॾु। अॼु मां तव्हांखे ॾेसी रही आहियां चिकन कढ़ाई। ये नॉर्मल कढ़ाई आहे, घणी स्पाइसी बि न आहे ऐं हिन में घणा मसाला बि न आहिनि एतिरा। हीअ आहे चिकन 1 किलो चिकन, 1 किलो टमाटा। चिकन जो मतिलबु इहो आहे जेतिरी माना मुर्गी हुजे, गोश्त हुजे, ओतिरा ई टमाटा, थूम, सावा मिर्च, सावा धाणा, लूणु, हेड, ॻाढ़ा मिर्च, सुका धाणा ऐं गरम मसालो। हिकिड़ो चमिचो खाइण वारो सुका धाणा आहिनि, 1 चमिचो नंढो चांहि वारो गरम मसालो आहे, 1 चमिचो खाइण वारो लूणु आहे, 1 चमिचो खाइण वारो ॻाढ़ा मिर्च आहिनि ऐं 1 चमिचो नंढो चांहि वारो हेड आहे। तव्हां बाक़ी पंहिंजी मर्ज़ीअ मुताबिक़ लूणु मिर्च वधाए सघो था। त नाज़रीन, मुंहिंजी कढ़ाई थोरी गरम थी वई आहे, हिन में मां विझंदसि तेल। बिस्मिल्लाह। तक़रीबन 1 कप तेल जो, कोक तेल जो। पर तव्हां वटि हीअ मुंहिंजी नॉन स्टिक कढ़ाई आहे, हिन में तेल घटि इस्तेमालु थींदो आहे। जेकॾहिं तव्हां वटि नॉर्मल कढ़ाई आहे त उन में थोरो ज़्यादा तेल पवंदो, छो त हीअ तेल जेको आहे सो न आहे खणंदो। इहा आहे थूम। नाज़रीन, मुंहिंजो तेल गरम थी वियो आहे, मां हिन में थूम, अच्छा हीअ थूम कटियल आहे, सनी कुटियल न आहे। हिन में कटियल ई पवंदी आहे कढ़ाई में बि, कुटियल न। ऐं हिनखे घणो न जेको आहे सो फ्राई कबो, छो त मुर्गी हिन में जेको आहे पचंदी त पोइ हीअ तेज़ थी वेंदी ऐं सड़ी बि सघे थी, कारी बि थी वेंदी आहे। इन करे बसि हेतिरी ज़रूरी आहे बसि। ऐं हीअ आहे 1 किलो मुर्गी मां हिन में विझंदसि। ऐं हिनखे एसि ताईं फ्राई कबो जेसि ताईं हीअ पंहिंजो पाणी हिन जो ख़तमु थी वञे, हिन में गोल्ड थियणु शुरू थिए। त नाज़रीन, मूं हिन में मुर्गी तव्हांजे साम्हूं विझी, ॿियो कुझु बि न हिन में विधो आहे अञा थोरी। ऐं ॾिसो हिन जो बिल्कुलु जेको पंहिंजो पाणी मुर्गी कंदी आहे उहो ख़तमु थी चुको आहे ऐं हाणे गोल्ड बि थी थिए। त अञा थोरो हिन में अछोपन आहे। त नाज़रीन, इहे ॾिसो बिल्कुलु गोल्डन थी वई आहे ऐं हिन में बिल्कुलु अछा जेको आहे सो कान्हे कारी। हाणे मां हिन में विझंदसि मसाला जेके तव्हांखे मां पहिरियों ई ॾसे चुकी आहियां। मिर्च 1 चमिचो खाइण वारो, सुका धाणा 1 चमिचो खाइण वारो, गरम मसालो 1 चमिचो नंढो ई ऐं लूणु 1 चमिचो खाइण वारो ऐं हेड जेको आहे सो 1 चमिचो ई नंढो चांहि वारो चमिचो। मां हिन में विझंदसि ऐं हिनखे 2 सेकंड जेको आहे पचाईंदसि त जीअं मसालो कचोपन ख़तमु थी वञे। मुंहिंजी पूरी कोशिशि हूंदी आहे त मां हर शइ तव्हांखे पंहिंजे घर जे मसालनि में ॾसियां, न की ॿाहिरनि जे डॿनि या आसिरे ते मां उहे ॾियां। ऐं हिन में कुझु बि ॿाहिरि आयो कोन्हे को। ऐं हाणे मसालो 2 मिंट 2-3 सेकंड थिया हूंदा बची चुको आहे। हिन में मां विझंदसि हाणे टमाटा। अच्छा, टमाटनि जो मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां, तव्हां कटे बि इस्तेमालु करे सघो था। मां कटे इन करे नथी विझां जो मुंहिंजे घर वारनि खे ही छिलका पसंदि कोन्हनि के। जेके कटे विझजनि था उन में इलाही छिलका था थियनि ऐं उहे तंदुनि वांगुरु महसूसु था थियनि। ऐं 2 मिंट पचण खां पोइ हिन जा आराम सां तव्हां कंहिं मन पचाइण वारे चिमटे साण या कांटे साण कंहिं बि अहिड़ी शइ सां आराम सां कढी सघो था। अगरि तव्हांखे छिलका पसंदि आहिनि त तव्हां बिल्कुलु कटे बि विझी सघो था पोइ, लेकिन मुंहिंजे घर में इहे पसंदि नथा अचनि, इन करे मूंखे हीअं पर हीअ बहितर आहिनि। हिन में ग्रेवी सुठी थी थिए ऐं टमाटो हर एॾो घणो महसूसु नथो थिए।
हाणे हिनखे मां लॻाईंदसि ढक 2 मिंट जेसिताईं मुंहिंजा ही टमाटा जेको आहे उहो थोरा गरम हल्की बाहि ॾे। नाज़रीन मूं हिन में टमाटा विधा तव्हांजे साम्हूं। हाणे मां तव्हांखे ॾसां थी त मुंहिंजा टमाटा ॾिसो बिल्कुलु ॻरी चुका आहिनि ऐं हिन छिलका लाहिण केॾा आसान आहिनि। तव्हां ॾिसो तव्हांजे साम्हूं बिल्कुलु आसान आहिनि। थोरा हिन में हिकु बि छिलको ज़ाहिर जेको आहे न थींदो। त नाज़रीन ही ॾिसो सभिनी टमाटनि जा छिलकाऊं हिन तरह चिमटे सां लाहे छॾिया आहिनि ऐं ही टमाटा तव्हांजे साम्हूं आहिनि बिल्कुलु। ऐं हाणे हिननि जी पाणी थोरो खुश्क थींदो बसि ऐं असांजी कढ़ाई जेको आहे तयारु आहे। पर अञा हिन में 5-10 मिंट आहिनि। हाणे हिनखे 5 मिंट ढक ॾींदसि मां जेसिताईं हिन जो पाणी खुश्क थिए। त नाज़रीन मुंहिंजी कढ़ाई तयारु आहे बिल्कुलु। तव्हां हिनखे ॾिसो हिन जो कलर ऐं हिन में हिकु बि छिलको न आहे, सिर्फ़ु टमाटनि जी ग्रेवी आहे। ऐं तव्हां ज़रूरु ट्राए कजो। ऐं हिनखे आख़िर में हाणे जेको आहे मां विझंदसि सावा धाणा जेके मूं कटे रखिया तव्हांखे पहिरियां बि ॾियमि ऐं आहिनि सावा मिर्च ऐं आख़िर में लीमो कढ़ाईअ लाइ ज़रूरी आहे। ये मुंहिंजी कढ़ाई बिल्कुलु तयारु आहे। हाणे तव्हां ज़रूरु ट्राए कजो, अॻिते शेयर कजो, लाइक कजो, सब्सक्राइब कजो। तव्हांजे दुआउनि में यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़। सदाईं गॾु।